नासरीन मेहर तालके जे ॻोठ लोंग तुनियो में 8 खां 10 फुट पानी बीठल आहे। ॻोठ में औरत खे दफ़नाइण लाइ सुको हंध न मिलण करे संदसि वारिस परेशान आहिनि, जिन जो चवणु आहे त लाश खणण लाइ ॿेड़ी बि नाहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मेहर मां मेहरान टीवी जो रिपोर्टर रियाज़ चांडियो। जी रियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी असां इन वक्त गोठ लोंग तुनियो जे भरिसां गोठ गंबो तुनियो में मौजूद आहियूं, जिथे 7 खां 8 फुट घरनि में पानी बीठो आहे। उन खां अलावा इहो पिणु असां पंहिंजे नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं त हिन ॻोठ में सवें जेके जायूं आहिनि उहे मसमार थी वियूं आहिनि ऐं उन खां अलावा सवें जानवर मरी चुका आहिनि। ऐं हिन ॻोठ में हिन वक़्त ताईं बि जेको ज़मीनुनि में 8 खां 9 फुट ऐं घरनि में 7 खां 8 फुट जी सतह ताईं पानी बीठल आहे। जॾहिं जेको रोड असां हिते क्रॉस करे आया आहियूं उन रोड ते बि 3 खां 4 फुट पानी बीठल हुयो ऐं असां तक़रीबन 4 किलोमीटरनि ताईं हिन जेका हथ जी ॿेड़ी हिन ॻोठाणनि असांखे मुयसरु कई, उन ॿेड़ी ते असीं हिन ॻोठ में पहुता आहियूं ऐं ॻोठ जे घिटिन में 7 खां 8 फुट पानी बीठल आहे। हितां जे ॻोठाणनि जी ज़िंदगी इंतिहाई दर्दनाक तरीक़े सां गुज़ारे रहिया आहिनि। हिते को बि हिननि खे राशन कोन्हे को, सिहत जूं सहूलियतूं के बि कोन्हनि के, जॾहिं त एतिरे क़दुरु ताईं हिन वक़्तु हिन ॻोठ में हिकिड़ी फौतगी थी वई आहे ऐं हिन ॻोठ जो क़ब्रिस्तान पानी हेठि हुजण जे करे हिननि खे का सुकी जाइ कोन्हे का जिथे ही पंहिंजो लाश दफ़नाए सघनि। उन खां अलावा ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका असांजे साम्हूं आई आहे त हिते हिननि माण्हुनि खे रेस्क्यू करण वारो बि केरु कोन्हे को। हितां जे ॻोठाणनि सां जॾहिं असां ॻाल्हि ॿोल कईसीं उन्हनि ॿुधायो त हिते मुख़्तियारकार या असिस्टेंट कमिश्नर या हितां जो हद जो तपेदार या उन खां अलावा डिप्टी कमिश्नर दादू कॾहिं बि हिन ॻोठ में न आयो। हिननि इहो पिणु ॿुधायो त केतिरा ई असांजा माण्हू मरी चुका आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वबाई बीमारियुनि ख़तरनाक बीमारियुनि मुंहुं कढियो आहे जंहिं करे माण्हू फौत थी रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि अॼु बि हिकु औरत हिन ॻोठ में फौत थी वई आहे ऐं असां सां ॻोठ जो हितां जो मौज़ूद शख़्स मौजूदु आहे। असीं उन खां पुछंदासीं त माण्हुनि खे किथे दफ़नाए वञे थो। चाचा, तव्हांजे ॻोठ में अॼु जेका फौतगी थी आहे त उन्हनि खे तव्हां किथे दफ़नाईंदव ऐं छा सूरत हाल आहे? ही मुक़ाम आहे जेको ॿुॾो पियो आहे मुक़ाम, का शइ कान्हे, पाणी बीठो आहे 7-8 फुट मुक़ाम में। हाणे त परेशान थिया आहियूं त काॾे लाश खे काॾे खणी वञूं। मथे हिकिड़ो ॿियो मुक़ाम आहे उहो परे आहे घणो, हाणे छा ते वञूं, न ॿेड़ी आहे न का सहूलियत कान्हे। हाणे वॾा परेशान लॻा वेठा आहियूं जेके बि अज़ीज़ क़रीब आहिनि मैयत जा। हाणे नाज़रीन, तव्हां चाचे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हीअ असांजे बैकग्राउंड में जेको आहे इहो क़ब्रिस्तान आहे जेको मुकमल तौर ते पाणी जे हेठि आहे ऐं आस पास में ॿियो को बि क़ब्रिस्तान कोन्हे को सुकी में जिथे हिननि खे दफ़नाए सघिजे। ऐं नाज़रीन, उन खां अलावा वॾी ॻाल्हि इहा आहे, जेका दर्दनाक ॻाल्हि इहा आहे त ही माण्हू पंहिंजे प्यारनि जा तदा बि नथा करे सघनि, छो त हिननि वटि सुकल का बि जाइ कोन्हे का जंहिं ते ही तदो करे सघनि। हिन वक़्त ताईं ॻोठ में पाणी बीठल आहे, ॻोठाणा इंतिहाई दर्दनाक वारी सूरत हाल मां गुज़री रहिया आहिनि, सख़्तु परेशानी ॾुखियाईनि सां ही मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी